वालार कश्मीर में भारत जे रियासती दहशतगर्दी रुकजी न सघी। 2 ॾींहनि दौरान वधीक 6 कश्मीरियुनि खे शहीद कयो वियो। भारतीय फौज जे ज़िले इस्लामाबाद में भारतीय फौज सर्च ऑपरेशन जे आड़ में नौजवाननि खे शहीद करे छॾियो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिब काबिज़ फौज इलाके जे ईंदड़ वींदड़ रस्तनि खे बंदि करे छॾियो, जॾहिं त इलाके में इंटरनेट ऐं मोबाइल फोन सर्विस बि बंदि आहिनि। KMS मूजिब 2 ॾींहनि दौरान भारतीय फौज हथां शहीद थियलनि जो अंग 6 थी वियो आहे। पंजाब में कोहीड़े सबब मोटरवेज़ खे ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद पंजाब जा मैदानी इलाका अॼु बि कोहीड़े जे घेरे हेठि आहिनि। कोहीड़े सबब मोटरवे M2, M3 ऐं M4 ऐं M11 खे ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। ॿिए पासे लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में स्कूलनि मां मोकलुनि बावजूद शहर दुनिया आलूदा तरीन शहरनि जी फ़हरिस्त में रहियो आहे। एयर क्वालिटी इंडेक्स मूजिब लाहौर खां सवाइ बहावलपुर, फैसलाबाद, मीरपुर ख़ास ऐं गुजरावाला में बि माहौलियाती गदिलाण रिकॉर्ड कई वई आहे।